ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठ GHQ रावलपिंडी में थी। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में क़ौमी सलामती, खिते में थींदड़ हाणोकियुनि तब्दीलियुनि, मुल्क में हलंदड़ ऑपरेशन रद्दुल फसाद ऐं आदमशुमारीअ जो जाइज़ो वरितो वियो। आर्मी चीफ इंटेलिजेंस एजेंसियुनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी कारकर्दगीअ जी वाखाण कई। ISPR मूजिब कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में भारतीय जासूस कुलभूषण यादव जो मामलो भी गौर हेठ आयो। ISPR मूजिब भारतीय जासूस कुलभूषण यादव जे मामले ते भी कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस के तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। फौजी क़यादत फ़ैसिलो कयो त इन क़िस्म जी रियासत मुखालिफ़ सरगर्मियुनि वारे मामले ते का भी सौदेबाज़ी न कई वेंदी। बयान मूजिब भारतीय ॻुझी एजेंसी राज एजेंट कुलभूषण यादव के इहा सज़ा पाकिस्तान में जासूसी ऐं तख़रीबकारी वारियुनि कार्रवायुनि ते ॿुधाई वई आहे। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस के खिताब कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त क़ौमी सलामती बाबत ॻुझी एजेंसियुनि जो किरदार साराह जोॻो आहे। सिक्योरिटी इदारनि दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाब कार्रवायूं कयूं आहिनि। संदसि चवणो त आदमशुमारी अहम क़ौमी फ़र्ज़ आहे जेको वक़्त ते शफ़ाफ़ अंदाज़ में मुकमिल कयो वेंदो।